नाज़िन हाणे रुकंदासीं ठुल जो ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। बिल्कुल नाज़रीन, आम खबर ताईं पहुचाई पिया। गोठ मोर सरकी में नींगरी मायरा ऐं सरकी पाड़े में बाड़ो मां सरकी फोथी विया आहिनि। इहा अहम खबर ताईं पहुचाई पिया। ठुल ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में फोथी ॿारनि जो अंग वधी 28 थी वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में फौती ॿारनि जो अंग वधी 28 थी वियो आहे। गुडमोर सरकी में नींगरी मायरा ऐं सरकी पाड़े में ॿारड़ो मुआज़ सरकी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ठुल मां हफ़ीज़ सुमरो खान। जी हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि में उरुड़ी जी वबा जेके आहे बेकाबू थी वई आहे, जंहिं करे ॿ ॿारड़ा मासूम ॿारड़ा जेका उरुड़ी जो फौत थी विया आहिनि। ठुल ते सरकी मौला जो रवासी 95 वरनि जो मोहम्मद मुआज़ वलद बशीर अहमद सरकी फौत थी वियो आहे, जॾहिं त ॻोठ मोर सरकी में 3 वरनि जी मायरा जी लियाकत निटावड़ी फौत थी वियो आहे ऐं उन खां बाद फौतुनि जो जेको अंग आहे वधी 28 थी वियो आहे। ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि मीरपुर ॿोड़ो, भाऊकोटो, जोंगल, गड़ीअसन, मीरपुर ॿोड़ो समेत ॿियनि इलाइक़नि में उरुड़ी जी वबा ॿियो वधी रही आहे, पर सिहत खाधो उरुड़ी जी वबा बचाव जे हवाले सां व्यक्ति न करे सघिया आहिनि, जंहिं करे वॾी महिरबानी अवां जी हफ़ीज़ अपडेट करण लाइ।